मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई यार टोनी सुबह का डी मोरो पी निकतो थई हो री बस अञा तक वो ताकत न है वो ला यार काडे यार लालू साहब ता जो बापो है यार वो गापो ना है जो चोर पीड़ी में खपाइन से आया सही है अस्सलाम वालेकुम। वालेकुम बाबा यार बूथ दे बसर जी बूंद के कपी थई यो अॼु थियो छा आहे जो जेको ॻोठारो मूंखे ॾिसे थो खिल में ॿुटियो पियो आहे ॼण मां को सरगस जो मश्करो हुजां। ओबा तू पाण के ॾिठो आहे अबा ठीक ठाक लॻो पियो आहे छा थियो आहे मूंखे ओबा रात बनीअ जे खॾे में सुते तोखे कुझु कोन थियो आहे कोन रुको शाह पर टुकियो थी ॿियो छा थियो अथई इहो छा थो चई सही पियो चए लालू साहब ही सॼो गोट तोते न तुझे छपरनि ते पियो खिले चंदा ना त जहिड़ी नियत तेड़ी मुराद माना त बाबे नियत ख़राबी तॾहिं मुछुनि जी मुराद मिली अथसि हां जो ॻाल्हाईंदो लालू साहब मूंखे तव्हांजे पीउ राति धमकी ॾिनी हुई त न को तुंहिंजी मुछूं रहंदियूं न को तुंहिंजूं भिरूं मां इन भोग सां राति न ताक़त ई कोन हुअसि ॿिए जॻह ते वञी सुतुसि मुंहिंजी नियत कुआ बणिजी छपर टोके वियुसि इहो कमु कोन जो न आहे इहो मूंखे लॻे थो कंहिं कमीणे मुंहिंजे छापरनि में कैंची विधी आहे ओ मुंहिंजा पीउ तुंहिंजो कंहिं में शक हुजे मूंखे ॿुधा मां हुन तुंहिंजे दुश्मन खे न छॾींदुसि कंहिं कुते पुछ तुंहिंजे छापरनि खे कपियो मां हुनजूं मुछूं भिरूं जिस्म ते हिकिड़ो वार न छॾियांसि छह सेफ्टी वठंदुसि लागी तो अबा मूंखे को शक कोन्हे कयो बाक़ी हा हिकिड़ी ॻाल्हि आहे हिकिड़ो फार वारो जेको आहे मूंखे सुझे थो जेको मूंखे ॿुधाए सघे थो मुंहिंजे छापरनि में लाबारो कंहिं विधो आहे अदा कदन मूंखे सची सची ॿुधाए रिवस जे छापरनि खे थधि तो ॾिनी आहे न ये छा थियो ने कमज़ोर घोड़े जे छापरनि खे अदा मूं ॾिठो मांसि हिकिड़ो पासो अला केरु लुणी वियो अथसि अदी ॾिनो हूंदुसि न टोनी ॾारो छो जो वो कराची जो आहे कराची में अक्सर माण्हू क्लीन शेव हूंदा आहिनि टोनी खे बि वॾो शौक़ु आहे पर लालूअ जे पातरनि खां थो ॾिजई अदा मूंखे त भउ थो थिए त हुनजे छापरनि जा छंडा तव्हां ते न पवनि छंडा असां ते किरंदा छो थी भला छापर या कपिड़नि जी चादर जेके माण्हू धोई छॾ को ॾिबो आहे अदा छापर त मर्द जो शान हूंदा आहिनि पर रिवस जा छापर सान जो पुछ पिया लॻनि तेॾीमहिल बि मूंखे चांहि ॾिनमि न अधु छापर त चांहि जे कोप में हूंदा हुअसि नमूनो ॾिठो हुयसि हिकिड़ो हीअं पियो वञेसि ॿियो वरी हीअं पियो वञेसि ॼण त बिच्छू वेठा अथसि अदी हिकिड़ी ॻाल्हि में सुठो थियो अॻ ई मोह घोड़े जहिड़ो हुअसि ऐं छापर बि ईअं लॻनि पिया ॼण घोड़ो सॼ वात में कयो पियो अदा हाणे हिन लालू जी मर्ज़ी आहे अबो चएसि या अम्मा चएसि बाक़ी अथसि हिकिड़ो पासो उहो बि लुणे छॾींदो हलिया हलिया बाबा हलिया 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 मुंहिंजा पीउ हलिया 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 मुंहिंजा बाबा हलिया लालू चाची रिवस के छा थियो आहे ॾाढ कढ आयो आहे छा रुमाल वेड़े आयो आहे ॾाढ खां बि वॾी शइ खसिजी वई अथसि मुंहिंजी लालड़ी चांहि जी प्यालड़ी ॾाढ खां वॾी शइ वई अथसि सॼी ॿटी कढ आयो आहे छा बूथ थिए वेड़े आयो आहे ॼण घोट सावरनि जे घर खीर पीअण वेंदो आहे बाबा ऐं मुंहिंजा पीउ ई मायूं सुवाल करे करे मथो कचो करे विझंदियूं गुंड खोल दीदार कराओ मेरा पियो दीदार कराओ करा लालू कुबे जो मेलो लॻो आहे छा हेड़ी है वाह जी सुधरी हाणे मां हिन उमिरि में मेला कमाईंदुसि अदा मेला जे न कमाईंदे त पोइ प्लाट जो साफ़ करायो अथई हाँ मां को चरियो हाँ छा जो पंहिंजी मर्दानगी जी निशानीअ खे निस्पो नाबूद कंदुसि इहा कंहिं चरे जी चाल आहे हा दुश्मन जी चाल मुंहिंजे पीउ जी चाल चल ते दॿो हणी छॾियो आहे दाग लॻी वियो आहे मुंहिंजे पीउ जी चाल चल ते बाबे खे अहिड़ा पुरुष आहिनि जो कॾहिं मुंहिंजो पीउ सिधो ई कोन थींदो मूंखे ॾाढी तकलीफ़ थिए मूंखे लॻे थो त बाबो हाणे खदड़नि जी मड़ी खोलींदो छो सिधो न थींदुसि हे पंहिंजी खेती आहे 2 टे ॾींहं तेल जूं तरियूं हणंदोसांसि त तयारु थी वेंदा पर जंहिं मूंसां न इहा जुठ कई आहे मां चवां थो मरण घड़ीअ ताईं मां हुनखे कोन बख़्शींदुसि चाचा हिकिड़ी ॻाल्हि चवई हा चओ बाक़ी मुछुनि खां बग़ैर सची चाचा लॻी ऑफिसर तूं हा बाबा हाणे मूंखे बि ईअं थो लॻे ॼण टाप ते बेलदार बीठो आहे हिकिड़ो कमु कर तकिड़ो तकिड़ो उन इहा शिकिल खणी इज़त ॾे मतां इन शिकिल में क़बूल करे हा न बाबा उहा त मथे जे वारनि खां सवाइ बि क़बूल कंदी पर मां बि पंहिंजे मुंहं मां मुतमिन हुजां न बाबा मूंखे हुकुम कर त सूतली आहे शह पर चिबड़ाए छॾियईं सूतली साहब पंहिंजा शह पर ॾींदो ॾियो मूं चाचो वरी सूतली साहब जा शइ पर थो सम्झे चाचा
जे सूतली साहब तोखे पंहिंजा शेपर ॾींदो पोइ ॾाढ़ी ख़ाली उनखे ठहंदी? ओ बा सूतली उहा धागे वारी सूतली, इनखे कारो कलर करे बूथ ते चिंबड़ाए छॾिया आहे। न न लाचार कोन्हे, असुल शेपरनि जो इंतज़ारु कंदुसि, नकुल जी ज़रूरत कान्हे। मां न किथे वेठो हुजां ऐं वॾी हवा अचे ऐं शेपर मुंहिंजा उॾी वञनि, इहा केॾी वॾी बेइज़ती आहे। मां पंहिंजा शेपर पाण पोखींदुसि। अबा अदा पंहिंजा शेपर पाण पोखींदो, तूं रुगी लालू भाण वठी आणीसि। ठीकु आहे, पोइ ताकि सुभाणे वात में यूरिया था विझूं। टोनी भला जिन तोखां फुर कई तो उन्हनि खे सुञातो? हाँ मूं उन्हनि खे सुञातो। मूं उन्हनि सां चांहि पीती, डिनर कयो ऐं खोड़ सारी मूं उन्हनि सां कचहरी कई। फुर करण वारनि सां फ्री बि थी आहे? फ्री? अरे पाण में सेल्फियूं कढियूंसीं, पाण में ठाशा फाशा कयासीं। राशा टोनी भला वो जेको फोरू आहे उहो पठान आहे छा? पोइ तूं उन ॾिसंदे सुञाणे वेंदे? बसि कर बोड़ा। ॻाल्हि ॿुध टोनी, तो उन्हनि फोरन सां गॾिजी चांहियूं पीतियूं ऐं सेल्फियूं कढियूं, ॿुध तुंहिंजा यार हा छा? यार सुतली साहब, यार आप तो हिला रहे हो। यार एक बात बताओ, फोरू के पास इतना टाइम होता है क्या वो बैठ के मेरे साथ 1 घंटा कचहरी करें? हाँ 2 मिनटन जो खेलो बाबा, वट वटा थी, सट सटा थी, चंपा थिया, लत्तू थियूं ऐं फुरे हलिया विया और सो ब्यूटीफुल बेइज्जती करे विया। तव्हां खां त यार हू चाचा वलू सुठो आहे, घटि में घटि मुंहिंजे मसले में पंहिंजी ॿांह जंग त भॼाए वियो। मंझरायो टोनी, असां तोखे मंझराईंदासीं, या तो फुर पाण कराई आहे। सुतली साहब इहो बोड़ो मूंखे तव्हां कलाक ॾियो, मां हिन जी फ्रीक्वेंसी सेट करे छॾींदुसि। फ्रीक्वेंसी जेकी आउट अथसि, मुंहिंजो मतिलबु आहे त मां हिन जो इलाज कराईंदुसि। कंहिंखां इलाज कराईंदे त टोनी? अरे यार दाई साहब, अंकल रीवस खां। रीवस खां? उहो ॼाणे थो जाए न मर्द मां। अंकल रीवस जा हथ हाथीअ जे कननि जेॾा आहिनि। हिकिड़ो चंबो हिन कन खां हणंदुसि ऐं ॿियो चंबो हिन कन खां हणंदुसि ऐं ॿुढल जा कन रीवस थी वेंदा। 2 किलोमीटर परे केरु गिला कंदो न त ही उहो बि ॿुधंदो। जेकॾहिं को मला होटल ते गिला कंदो न त ही मिस्किन होटल ताईं ॿुधंदो। हिन बोड़े जो इलाज पोइ कराईंदासीं, पहिरियां तूं सची कर फोरन खे सुञातो या न? सुतली साहब, मां उन्हनि खे सुञाणा न त तव्हां खां वधीक मूंखे उन्हनि ते बाहि हुई ऐं हूअं बि थेले में त पथर हुआ न, पर यार बेइज्जती त मुंहिंजी थी न। बाबला हिक धक में 2 शिकार थी विया। अरे हिकु धक त मूंखे बाह में लॻो, 2 शिकार वरी कीअं थिया? हा बाबला, हिकिड़ो धक जेको तो हयो ऐं ॿियो धक वरी अरे निभागा जो तो ठरियल खे तपाई। बाबला माफ़ कजांइ, हूअं बि मां तुंहिंजी न बाह जी ॻाल्हि कोन पियो कयां। इहो जेको रीवस खे धक हयोसीं माना 2 शिकार थिया न। अच्छा, जेको मुछुनि खे मरो ॾिनोसींसि उहा तो ॻाल्हि करी छा? हिकु त इज़त खां परे थी वियो ऐं ॿियो हाणे हू चङ मुर्सियारी कुर्सीअ ते बि न वेहंदो। इहो बि धकु लॻुसि या धक वॾा धकु चए थो हिन चङ मुर्सियारी कुर्सीअ ते मां बिना शेपर जे कोन वेहंदुसि, मुल्क मलम पटी थीसि। भला ॿुध, इन कुर्सीअ ते शेपरनि सां मथियो वेठो हूंदो आहे छा? बाबा कुझु बि करे असांजो छा वञे, असांखे हो लालूअ खे परेशानीअ जो पटको ॿधराइणो, सो ॿधियो वेठो हूंदो। हिते रखीसि ताड़ो मिला। वॾो को बुछड़ो आहे, तिलकणी हुजे हा त ताननि जा तीर हणां सां। छा थो थिए, कंहिंसां थो ॻाल्हाईं ऐं कंहिंजी ॻाल्हि थो करीं? मवालीअ जी। आहा बेहयाई बादशाही, शादीअ खे थिया 2-3 साल, वलीमो वरी हाणे थो करे, बाक़ी मूंखे 2-3 लख ॾियण लाइ तप थो वठेसि। अरे तोखे छा लाइ 2-3 लख ॾींदो? हाँ तोको सोरो ईसि छा? इहो मवाली त पराओ पुट आहे, पर असांजे घर जी छोकिरी छा थी करे जेका चिलकणी आहे? उहा त कुझु चवे न त मुंहिंजे बि सावरनि जी का पर घोर लहो, मुंहिंजो मिठल बेरोज़गार आहे, मुंहिंजो सोरो कमाए कोन थो, हॾ हराम आहे। उहा त थी नो पराई थी, मूंखे त मुंहिंजो पंहिंजो पुटु मिठल ई सॻो पी नथो सम्झे। कंहिं तोखे चयो त तोखे सॻो पी नथो सम्झे? हाँ ॿुधाए किथां सम्झंदो? नंढे लाॻू जीअं ॼाओ, अञा अखियूं कोन खुली न, वलू चक में खणी वञी कुते जे अॻियां रखियुसि। ओ मुआ, वलू चक में कोन खयोसि, कुतो चक में खणी वलूअ जे आॾो फिटी कयोसि। हा ईअं ऐं अखियूं खोलियईं, मुंहुं ई न निभागे वलूअ जो ॾिठईं। इन करे त 30 सालनि खां पोइ बि वते तो वलू जे पियो लेलो लॻंदो। छो मां जो हुनखे सम्झायो,
चयोमांसि त पुट सॻी तुंहिंजी माउ मां हा ऐं तुंहिंजो सॻो पीउ पीर बख्शा उर्फ पीरू। ॿुधाइण में साबिती ॾियण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। मूंखे बि शक आहे, मिठल खे बि शक आहे। अलाए तोखे सॻी मां सम्झे थो, अलाए धूती थो सम्झई। धूती छा थो इहो बकी मुआ? मां धूती थी तोखे नज़र अचां? हा कज़ी, उन्हनि खे धूती चइबो आहे जेके पराए ॿारनि ते कब्ज़ा कंदियूं आहिनि। छाजो पराओ ॿार आहे? मिठल मुंहिंजी कुख मां ॼाओ आहे, मुंहिंजे पेट ॼणियो आहे। भली मिठल मुतमइन थिए या न थिए, पर मूंखे त पक आहे न त मिठल मुंहिंजो पुटु आहे। कज़ी तोखे मूंखे पक आहे, अहिड़ी पक पकान मिठल खे बि ॼाराए त असां ई असुल पीउ मां आहियूं मिठल जा। इन वल्लू विचाग्रह खयो आहे। हा मिठल चङी तरह सभु ॻाल्हि सम्झे थो, पर तूं बि त पंहिंजे पीउ वारा फर्ज़ पूरा कर न। रुगो अटे ते चटी पुट जे मथां पियो ई कमाए न वञी डंडा। अड़े हया शर्म जे नाल ते अंदर में का शइ सेव थियल थई यार, रुगो ईअं ई घुमंदो थो अथई। चाचा रीवस, इहो शर्म हयात आहे जेको खिलण खां मूंखे रोके थो, पर छा कयां, कंट्रोल ई नथो थिए ऐं खिल निकिरियो थी वञे। पर ॻाल्हि ॿुध, हिन पूरी दुनिया में मूं अकेले ई मुछूं रुगो कटरायूं छा? न चाचा, अहिड़ी ॻाल्हि न आहे। पर ॾिस न, हिकिड़ो माण्हू सदाईं असांखे मिलंदो हो त गाडर जहिड़ा शहपर खयो फिरंदो अचंदो, उहो जो अचानक मुछूं न हुजनिसि खिल त ईंदी न। मुंहिंजो मतिलबु आहे प्लाट साफ़ ॾिसंदो त टहकड़ो त निकिरंदो न। हा पर हाणे ॻाल्हि ॿुध, हा हाणे साम्हूं आहे हिकिड़ी जॻह आहे, इहा ख़ाली प्लाट ते न हिकिड़ी जॻह ठहियल आहे, पोइ ड्राई वञे त पोइ हुन ते बि खिलंदे न। ड्रहियल हूंदी त अफ़सोस त थींदो, पर साॻे प्लाट ते वरी नई जॻह ठहंदी पोइ ख़ुशी त थींदी न। पोइ मुंहिंजे मुंहं खे ॾिसी खिली छो थो? चाचा, माण्हूअ जे मुंहं ऐं ज़मीन वारे प्लाट में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। ॿुधा भला कहिड़ो फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु इहो आहे त असां तुंहिंजे मुंहं ते बनी नथा पोखे सघूं, न वरी चरियूं खोटे ओसारी कराए था सघूं। तूं भला ॿुधा, तुंहिंजे मुंहं ते सिरूं किथे तर थींदियूं, हा फटा कीअं ॿधबा, लकड़ा कीअं उभा कबा तुंहिंजे बूथ ते, काश बीहंदी सही। ॻाल्हि ॿुध न, मां तोखां सिर्फ़ु फ़र्क़ु पुछियो आहे। अड़े मुंहिंजो ठीको कोन नथो मां जो तूं कम बि शुरू कराए थो छॾी। चाचा छॾ ॿियनि ॻाल्हियुनि खे, असुल में ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजी पुराणी शादीअ जो नओं वलीमो थो कयां, तो मां सोचियो त तोखे दावत ॾियां, पर तूं इहो उघाड़ो ॿुध खणी ईंदे। न मां कोन ईंदुसि, छो जो मां ॻोठ थो वञा, शापर अचण ताईं मां ॻोठी हूंदुसि। हलो रे भलो, छा थी? मूं चयो चाचा सुठी ॻाल्हि आहे, 10 ॾींहं तरसी वरी पाकी हणाइजांइ, वरी नाल त 10 ॾींहं छॾिजाइनि, वरी 10 ॾींहं गुज़र वरी पाकी हणजांइ, ईअं ई 10 ॾींहं छॾे पाकियूं हणंदो अहिड़ो कमु कजांइ जंहिं महिल शइ पर अंदरां निकिरनि न त ईअं दुनिया खे ख़बर पए त चाचे रीवस जूं पंहिंजूं मुछूं पर्सनल ओरिजिनल। हा इहा ॻाल्हि सही आहे, इहा बिल्कुलु सही आहे। सुतली साहब खां ख़बर पई? हा लालू साहब ख़बर पई। कंहिंजो कमु आहे? लालू साहब आहे को मूंखां वधीक अमीर तरीन ऐं नौकिरी बि भली अथसि। तोखां बि अमीर आहे, नौकिरी बि अथसि, पोइ बि लूसन वारी लाइन में बीठो आहे। इहो कमु कोन ठहेसि थो? लालू साहब इन अमीर ते कहिड़ी मयार, बेवफाई त मूंसां मुंहिंजी ज़ाल कई आहे न। तुंहिंजी ज़ाल इहा विच में केॾां आई? और रेडियो लापता कंहिंजी ॻाल्हि थो करी? बाबा जंहिंजे बारे में तव्हां पुछो, तव्हां चयो ख़बर पई, मुंहिंजो हा ख़बर पई। अरे मां तुंहिंजे ज़ाल जी ॻाल्हि कोन कई आहे, हणी त खॾ में। बाक़ी मां पंहिंजे पीउ रीवस जे बारे में थो पुछां त उन जा छह पर पटु कंहिं कया, या का जांच कई अथई? अच्छा, रीवस जे छह जी ॻाल्हि पई हले छा? बाक़ी छा ते पियो ॼाणी न? जल्दी जांच कर दियो, कंहिंजो कमु आहे, जल्दी कर, न त सम्झी थो न सिंगल न डबल पुरुष। कोरा यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेका ॻाल्हि तोखे सम्झ में न अचे न, उहा कोड़े ॾे ब्लूटूथ कंदो कर, जेके उलझियल ॻाल्हियूं हूंदियूं न, मां उनखे सुलझाईंदो, छो त मां आहियां कमदार कौड़, अहिड़ो कंदो आहियां सोढ़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे। सोढ़ा मुंहिंजो मतिलबु आहे कोरा, मां वाली न ओचितो पैसो थियो आहे त आपे खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। मां त चवां थो अहिड़ो कमु कराइसि त लालूअ जी ॻीचीअ में फिटी वञे। सवलो तरीक़ो आहे, लालू ते इल्ज़ाम थाणू। कहिड़ो? लालू ते इहो इल्ज़ाम थाणू त लालू पंहिंजी साली यानी की पावली सां इरचक मिर्चक थो खेॾे। वाह पुट वाह, कोड़ल जी थोरो गिटो तौर ते करे अची वठ। अरे चंबो छोई, मां जो त चुमी थो ॾियण लाइ छा? तोखे चुमी ॾियण खां सुठो आहे त कारो पत्थर चटे मरां। छो भा
हेॾो सारो खूनी आइडियो ॾिनो मां अरे चरिया लालू 24 कलाक इन्हीं ॻाल्हियुनि जे ताड़ में हूंदो आहे त कंहिं न कंहिं छोकिरीअ सां मुंहिंजो अफेयर हले ऐं मां मशहूरु थिया। मतिलबु इहा ॻाल्हि जेका मूं कई इहा लालू जे फ़ाइदे लाइ कई। अची हाणे ॿियो चंबो बस बस मूंखे पंहिंजा हथ न आहिनि ख़राबु करणा। हाणे पुटु वरी ॿी साज़िश जा सुर ॿुध। ॿुधाए। हा मवाली खे दिमाग़ में इहा ॻाल्हि था हणूं त लालू सां चङी मुड़सी जो ज़िद करे ऐं जेकॾहिं इहो मवाली चङो मुड़ुसु थी वियो न त ॿिन्ही हथ सां लुटींदासीं। ऐं जेकॾहिं मवाली इन ॻाल्हि ते राज़ी न थियो त न थियो त पोइ विढ़ंदा त टुटंदा ऐं लालू जी ताक़त घटि थींदी। हा यार इन वारी ॻाल्हि में दम आहे। हल त पोइ कन खे पटी अदी कोदी कहिड़नि सोचुनि जे समुंड में गुत आहे त मुद पट। मां सोचां थी पई त रीवस जे शाहपरनि कटण मां फ़ाइदो कंहिंखे पियो। शाहपरनि कटण मां फ़ाइदो हजम खे पवंदो ॿियो कंहिंखे पवंदो। वधा थोरो मूं ॾे त ॾिसो। अजो ॾिस चाथी पई ॾिसी मुंहिंजे हिन चुटकियुनि अखियुनि में इहो त ॾिसी ॿुधाए त किथे साई त कान थी आहे। न साई त कोन ई का छो त उठ जो जहिड़ो लॻल अथई जेतिरो रध ओतिरो सिरोटो थींदो वेंदो आहे। अदा मूंखे तो में ॿियो शक आहे। शक वरी कहिड़ी शक जी शपकोरी लॻई? मूंखे लॻे थो पियो त रीवस सां इहा हालत तो कई आहे या कराई आहे। अरे सची ॿुधाए। हा सच ॻाल्हाइण जी ताक़त अथई त ॻाल्हाए। पहिरियों त सच ॻाल्हाईंदे हैं त बुखार जा मच ॿरी वेंदा हुई पर हाणे जे सच ॻाल्हाई थो पियो सम्झ त हिन उमिरि में सुधरियो आहे। हाणे हीअं कर हिकु छज जहिड़ा कन अथई न ओर ते कर त ॻाल्हि ॿुधाए। भले पंहिंजा कन ॾिसेसि ॼण पड़ में चमड़ा चिंबड़िया पिया आहिनि। हलो हाणे थी ॿुधा ॻाल्हि। जेकर तोखे मूंखे ॿिन्ही खे गॾिजी कंहिं सज़ा ॾिनी त ॿियो कुझु कोन कंदा। असांजे ॿिन्ही कननि सां ॻंढियूं ॾेई सॼे शहर में सरगर्म कराईंदा। ठहियो हाणे ठहियो उहो सच ॿुधाए जेको ॿुधाइण पियो चाहीं। ॿुधाए जल्दी त ॾेई न पितो ठका। वे सही ॿुधाए त रीवस सां इहा जुठ मूं ई मिठल कई आहे। हलियो मुड़ुसु ॻोठे जे चङो मुड़ुसु थियण ऐं इज़त सां शादी कर। ऐं घोड़ा इन ॻाल्हि खे हिते रखंदा लालूअ खे न ख़बर पवे न त इन्हे हिकिड़ीअ मुछ जे बदिरां तव्हांजो अधु मथो हेॾां कूड़ींदो मुछ हेॾां कूड़ींदव ॾाढ़ी हेॾां कूड़ींदव असली रंग बरंगी करे छॾींदव। पोइ शनाख्ती कार्ड वारे खाने में ई तव्हांजी जिन्स मट हूंदव। अती तूं पोयनि ॻाल्हियुनि खे महिरबानी करे छॾ। मूंखे सुस्तीअ जा सरोटा था लॻनि। जेको न थियो ॾिठो ई थो ख़बर अथई न वलू कंहिंखे वणे लाड़ी। हेॾी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी सलाह वठो या किनी बाह पाड़ो वढे छो नथो छॾे पियो जो हर हर थो पियो रीह टकर। मां हींअर मवाली खे फोन कयो आहे ऐं चयो थमांसि त तिक्का वठी अचे ऐं के सुठी बेकरी मां महांगा संबोसा ऐं बिस्कुट वठी अचे त तव्हांखे खारायां। न मां न ए महांगा खाधा असां कोन खाईंदासीं। छो महांगियूं शयूं न खाईंदा आहियो? मां ऐं मवाली त रोज़ खाईंदा आहियूं। छा आहे त तव्हांजो ऑर्डर एॾे हराम त मुंहिंजो मतिलबु आहे त इन्हनि शयुनि ते हिरी वियो आहे। अम्मा वीचारी त साफ़ पाणी जेको बोतल वारो पीअंदी आहे न उन में मां मिटी जी चपटी उनखे विझी ॾींदी आहियां। साफ़ पाणी पी मतां वीचारी अम्मा बीमार थी पवे। हा लाली जो हिसाब किताब ईअं ई आहे। ॿाहिरि मुल्क मां जेकॾहिं न पेस्ट घुराए ॾिए न ॾंदड़ त वात पची पवंदो अथसि। इन करे कोयला कुट हुन में लूणु विझी पोइ ॾंदड़ ॾींदी आहे। अलाए अम्मा तव्हांजी तबियत अलाए कंहिं ते वई आहे। मां त रोज़ नयूं शयूं फॉरेन मां घुराए खाईंदी आहियां। फारम मां नए खां या पुराणे खां? अम्मा पावली फारम नथी चवे पावली फार चई न फारेन जी ॻाल्हि थी कयां। मतिलब त ॿाहिरि मुल्क मां असां शयूं घुराए खाईंदा आहियूं। हाणे त पैसे जी त उहा ई टेंशन कान्हे का। अम्मा पावली अलाह तव्हांखे गंज ॾींदो पर पैसे ते थोरो हथ हल्को रखो। जेकॾहिं पैसे जो क़दुरु कंदव न त कुझु ॾींहं आराम सां गुज़ारींदव। कुझु ॾींहं असां वटि सेठ धनु वांगुरु हिसाब किताब जो को चक्कर ई कोन्हे। असां पंहिंजो आल जाल खायूं खपायूं पिया केरु हिसाब किताब वठण वारो त आहे ई कोन्हे। पावली जेको पैसे जो क़दुरु नाहे कंदो न उहो पंहिंजो क़दुरु बि विञाए बीहंदो आहे। बसि हाणे अदी बसि इहे सड़ियल घिसल ॻाल्हियूं न कर। इहे पहिरां हूंदो पहिरां असां पैसे जे पोयां हूंदासीं हाणे
हाणे पैसो असांजे पोयां आहे। हितां खां वठी सॼी ज़मीन ख़रीद कयां। लालू चवंदो ज़मीन ताक़तवर आहे, माण्हू पोख त माण्हू फुटी पए। मवाली साहब लालू रुगो ॻाल्हियुनि जो ॻोठ अथव, बाक़ी अथसि कुझु बि कोन। तव्हां हाणे किथां फुटो? मुंहिंजो मतिलबु आहे किथां नाज़ुल थियो? मवाली साहब हिन ॻोठ जा आऊं हिते ई नाज़ुल थींदासीं न, बाक़ी किरायो भरे ईंदासीं छा? हलो ठीकु थियो, अचण जी महिरबानी। पेर ठाहियो। हल कोड़ा त हलूं। मवाली सोई मवाली, 1 करोड़ त छा पर 1 खरब रुपया ईंदुसि न, तॾहिं बि तरक़ीअ जे लाइ तारा पे ॻणींदो। छोड़े मां तरक़ी छो कोन कंदुसि? कादन कायड़ा मूं में अकुल कोन्हे? अकुलनि जा पाचका भरिया पिया आहिनि घर ॾे। हा मवाली साहब दिल में न कजाए, जे अकुल हुजे हाणे ज़मीन जा भितर कोन ॻणी आहे, वॾी सोच रखी आहे, वॾी सोच। हा हल मिसाल कहिड़ी सोच? मिसाल तौर ॻोठ जी चङो मुड़िस जे लाइ सोची आहे, भला लालू ऐं लालूअ जे ख़ानदान ठीको खयो आहे चङो मुड़िस जो। ॾिस न हाणे लालू ॻोठ जो चङो मुड़िस आहे, वरी पंहिंजे पीउ रीवस खे कंदो, जेकॾहिं उहो राज़ी न थियो न पोइ लाली पंहिंजी ज़ाल खे पग बधराईंदे, इहो चङो मुड़िस। हाल त ॾिस न मवाली साहब, जेकॾहिं लालू सॼी उमिरि धनु वटि गुज़ारी आहे त तो ऐं तो वारे पीउ घोबाटे बि सॼी उमिरि हुन जा धंधा संभालिया आहिनि न। धंधा? कादन जो मतिलबु आहे त ज़मीनूं वग़ैरह। ॻाल्हि ॿुध, तूं ऐं मवाली भंग जो कूडो पियो कुंड में सुतो पियो हूंदे ऐं तो वारा ही ॿन्नी ॿार हीअ केरु संभालींदो? ॻाल्हि वाह जी कई अथव यार, मां बि सोचींदो इहा ॻाल्हि आहियां, पर मूं इहा ॻाल्हि अॻु में ई लालूअ जे कननि ते पहुचाए छॾी आहे। हुनखे बि ख़बर पए न त कुझु थिए बि थो। छो मवाली तूं जटई तो वटि पैसो आहे, अलाह जो ॾिनो बनो घणो अथई, तो वटि पैसो आहे, असां वटि वरी हौसलो आहे, असां हौसलो इस्तेमालु कंदासीं, तूं पंहिंजो पैसो इस्तेमालु कजांइ, ॾिसजांइ ॻोठ जो चङो मुड़ुस थी वेंदे। हा मज़बूत चङो मुड़ुस जहिड़ी सीमेंट जी दिकी। हा इहा सीमेंट वारी दिकी वारी ॻाल्हि वाह जी कई। इन दिकीअ में सीमेंट बि मुंहिंजो हूंदो, रेती बजरी बि मुंहिंजी हूंदी, वॾी ॻाल्हि त सॼो बि मां पंहिंजो पाण वठंदुसि पंहिंजे पैसनि सां। हुकुम कर मवाली साहब, जेकॾहिं लालू चङो मुड़ुसी ॾियण लाइ राज़ी नथो थिए न त असां एहतजाज कयूं। ऐं इन एहतजाज में पेट्रोल वठी मां पाण खे साड़ण जे लाइ तयारु आहियां। न एहतजाज जी फ़िलहाल ज़रूरत न आहे, लालू पंहिंजो यार आहे, ईअं ई मञी वेंदो, पर जे हरू भरू बि न मञई न, तव्हां बि परे न आहियो ऐं पेट्रोल पंप परे कोन्हे, लीटर पेट्रोल जो वठी कम खे हलाईंदासीं। सुतली साहब छा वरी ॿीहर इहो थाणे ते हल त पोइ तोखे ख़बर पवंदी त कहिड़ो तूं ॾोहो कयो आहे। सुतली साहब असां पर कयो छा आहे? हाँ लालू जे पीउ रीवस जा राति जो निंड में छापर कढे खयो हलायो, तव्हांजे पीउ जा छापर? हाँ पाण कटेव, पंहिंजी मर्ज़ी सां कटेव या कंहिंजी चुरची, जंहिंजी चुरचा उनजो नालो खण, कंहिंसां बि घटि न आहे करणी। की हिल न कयो है, ॾोहारी आयो त ॾोहारी आहे, हलो असां लालू दिमाग़ ते एतिरो ज़ोर ॾींदे, एतिरो सोचींदे, अलाह न करे किथे दिमाग़ जी रग न फाटी पवई। हा बा मसले खे मुंझाए न, मसले खे हल करण जी कोशिश कर। चाची मासी सुरीली, मां बाबे रीवस आहे न, उनखे ॻोठ जो चङो मुड़ुसु करे, लालीअ खे साणो करे वञा थो सेठ धनू ॾे कराची। बसि 2-3 ॾींहं घुमी फिरी बि ईंदासीं ऐं सेठ धनू जो लालीअ मां बूथ बि ॾिसी ईंदासीं त कीअं बूथ सुजी वियो अथसि या अञा मन माशूक छा आहे कीअं ॾिसूं था। बाबे जा कम ॾिस, पोइ शाहपर जे ॾुख में ॻोठ छॾे हलियो वियो। मवाली जो कयो हाणे 2 रुपया आया अथसि, शोबाइश थो करे मोतबर थो पंहिंजो पाण खे सम्झे, चए थो मां मश्करे ॻोठ जो चङो मुड़ुसु थिया। लालू अधे मवाली खे चङो मुड़ुसु यारी पग ॾे, सुभाणे ईअं न थिए तोखे मयार ॾे। सुभाणे मवाली मूंखे मयार कोन ॾींदो, पर ॻोठ वारा मूंखे मयार ॾींदा त कहिड़े माण्हूअ खे ॻोठ जो चङो मुड़ुसु पियो थिए। ऐं पोइ ख़बर छा थींदो, ॻोठ वारा हिन शेर जा भेनर ठाराईंदा त वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आख़िरनि ते वेठा चिब चढ़ी वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो। अपा लाली वारी ॻाल्हि खे ॻंढ ॾे, न त ॻोठ में घणा ई शैतान आहिनि ऐं हू चाहींदा त तव्हां ॿई जहिड़ो कयो। लालू तॾहिं त चवई थी त अधे मवाले सां ज़िद घणो न कर, ॾिस चङा मुड़ुसी त अधे मवाली खे ऐं पावलीअ खे ख़बर पवे त ज़िमेवारी कीअं हूंदी आहे। अरे बाबा मवाली गैर ज़िमेवार माण्हू आहे लाली, उन खां ज़िमेवारी कोन संभाले, मूंखे ख़बर आहे न, नंढड़ो कमु चईसि उहो न करे सघंदो आहे। माण्हू खे मूंखे थोक वणंदा न त लालू जहिड़ो सुलझियल माण्हू इन मवाली खे चङे मुड़ुसी पग ॿधाई अथसि। अब तूं मवाली ते के अहिड़ियूं शर्तूं रख जो फ़िलहाल धनू ऐं ॻोठ वारनि जो नुक़सान न थिए, तेसि ताणी मवाली खे बि ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। चाची माची सुरली सोचां थो त छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, छो करिणो आहे, छा लाइ करिणो आहे, वॾा बुर्श लॻंदा ई मां तोखे ॿुधायां।
ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।